अल्हम्दुलिल्लाह
जॾहिं मीलाद जो मौक़ो अचे, मीलाद जो महीनो अचे त घरनि खे सजायो, घटियुनि खे सजायो, उन्हनि मस्जिद खे सजायो, पंहिंजो पाण खे सजायो। ईअं सम्झो त असांजो हुज़ूर अची वियो आहे। छो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हीअ ज़िंदगी आरज़ी ज़िंदगी आहे, ख़तमु थी वेंदी। कंहिंजी ज़िंदगी हिकु ॾींहुं, कंहिंजी ज़िंदगी ॿ ॾींहं, कंहिंजी ज़िंदगी साल, कंहिंजी ज़िंदगी 100 साल, कंहिंजी ज़िंदगी 200 साल बि आहे। अहिड़ा बि शख़्स वेठा आहिनि जो पंहिंजी ज़िंदगीअ मां फाथा आहिनि। जेका महफ़िल आहे, मीलाद जी महफ़िल आहे, असांजे हिकिड़ो शख़्स आहे, उहो अॼु ताईं ॻाल्हाए थो रहे 100 साल या 30 साल ॿिया थी विया पंहिंजी ज़िंदगी में मीलाद करे ये मीलाद जी महफ़िल आहे। अल्लाह ताला तव्हांखे तव्हांजे रिज़्क़ में, रोज़ीअ में अल्लाह ताला बरकत विझे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदक़े में असांखे ही मीलाद जी महफ़िल असांजे लाइ सुठी न्यू तब्दीली जो बाइस बणिजी असांजी ज़िंदगी संवारजी वञे। इंशाअल्लाह ताला इन चंद मिंटनि जे अंदरि ही गुनाहगार जो कुझु रसीदो बस अमल आहे, सॼो कुझु अमल जो दारोमदार आहे। जेकियूं बि जिथां बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधो उनते अमल करे ॾेखारियो। मीलाद चइबो छा थियो? मीलाद चइबो छा कया? मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा मौजज़ात बयान करण ऐं अल्लाह ताला जो शुक्र अदा करण त मुंहिंजा करीम रबत जा लख एहसान किरोड़े करम जो असांखे महबूब वरन आशिक़ पंहिंजो महबूब कोन ॾेखारींदो आहे। ॾेखारण त परे जी ॻाल्हि आहे, उन जो नालो ई कोन ॿुधाईंदो आहे, उन जी किथे तारीफ़ ई कोन कंदो आहे। ओ अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अलीफ को वठी सीन तक क़ुरान करीम खोले ॾिसो, आयत आयत में मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो शान, सुभान अल्लाह, आयत में मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो शान आहे। जिन्ननि जो भी नबी आहे, वो इंसाननि जो भी नबी आहे, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मलाइकनि जो भी नबी आहे, वो रसूलनि जो भी इमाम आहे, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पखियुनि जो भी नबी आहे। हर शइ जेका भी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन दुनिया जे अंदरि पैदा फरमाई आहे, उन्हनि सभिनी जो नबी आहे मुंहिंजो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शान ॾे त निहार मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दरबार मुस्तफ़ा आहे। हिकिड़ो अंसारी ईंदो आहे, या रसूल अल्लाह उठ ॾाढो तंग करे रहियो आहे, या रसूल अल्लाह उठ ॾाढो तंग करे रहियो आहे, चक हणी रहियो आहे, वेझो था वञूं चक थो हणे, या रसूल अल्लाह कुझु कयो, दुआ घुरो, या उठ ॾे हलो ॾिसो हलियो थी। पुछा कयूं उठ किथे आहे? चयो फलाणे जंगल में आहे। साहबा खे फरमाइनि था, ए साहबा वञो उठ खे वठी अचो। पोइ फरमायूं त नबी हो, गॾु मां बि हलंदुसि, गॾु मां बि हलंदुसि। मस्जिद नबी मां निकिता, ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दरबारे मुस्तफ़ा मां जीअं निकिता, मदीने जो शहरा गिटीअ सां वञनि पिया त उठ साम्हूं अची रहियो आहे। जीअं उठ अची रहियो आहे, उठ खे ॾिसण वारो केरु आहे? चयो त मुंहिंजो करीम रब्बा, ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अंसारीअ खे मोकिलण वारो केरु आहे? चयो त मुंहिंजो सुहिणो करीम रब्बा, उठ साम्हूं अची रहियो आहे, मुंहिंजो मदीने जो ताजदार।